नए देरे शहर में मोटरसाइकिलन जी चोरी में पुलिस एहलकारनि जे मुलविस हुजण जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां शहरियुनि जो चवणु आहे त सीसीटीवी फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त सिटी पुलिस जो इंचार्ज सैयद जुल्फकार शाह शेरी फयाज़ अहमद कुंदर जे घर ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल जो तालो तोड़े गाॾी चोरी कराए रहियो आहे। शेरी फयाज़ अहमद कुंदर जो चवणु आहे त सीसीटीवी फुटेज हथ अचण बाद चोरी वाक़िए जी NC नओं देरो थाणे ते दाख़िल कराई वई आहे। SHO शाहिद मेमून जो चवणु आहे त वाक़िए जी वीडियो हिन बि ॾिठी आहे। सिटी गश्त इंचार्ज जो मोबाइल नंबर बंदि पयल आहे। जीअं ई राब्तो थींदो त हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।